इस्लाम कोर्ट में सहाफ़िन पारां शहीद जान मोहम्मद मर्द क़ातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन सिलसिले में सहाफ़िन अब्दुल गनी बजीर, मुबारक बजीर, अशोक शर्मा, गाज़ी बजीर, शानवाज़ ख़ासकेली ऐं ॿियनि प्रेस क्लब वारो एहतिजाज कयो। सहाफ़िन ॻाल्हाईंदे चयो त शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि ऐं सहूलियतकारनि खे जल्द गिरफ़्तार करे जांच लाइ जुडिशियल कमीशन जोड़े SSP सखर ऐं ॿियनि खे जांच में शामिल कयो वञे, छाकाणि जो जान मोहम्मद महर जो क़त्ल हक़ ऐं सच जो आवाज़ दॿाइण लाइ हिकु खुलियल दहशतगर्दी आहे। हुननि चयो त सिंध में हर जॻह ते सच खे दॿाइण ऐं माण्हू माराइण लाइ सियासी भुतारनि जा वाठा ऐं विंगारी SSPs मुक़ररु कराया आहिनि, जेके ॾोहारियुनि जी पुठिभराई कनि था। हुननि चयो त जेसीं ताईं शहीद जे क़ातिलनि ऐं संदनि सहूलियतकारनि खे गिरफ़्तार नथो कयो वञे, तेसीं ताईं हर रोज़ एहतिजाजी मुज़ाहिरनि जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।